मुंहिंजो नालो मोहम्मद अज़ीम आहे। आउं कानड़ो आहियां। ही असांजी पूरी कानड़ा क़ौम आहे। असीं हिते करचाद में रहूं था। देह करचाद आहे जेको असीं पंहिंजो ॿनी ॿार जो गुज़र कंदा आहियूं। ग़रीब क़ौम आहियूं असीं। असांजो पहिरीं त अलाए केतिरियूं चोरियूं थी आहिनि। इलेक्शन खां वठी जीअं इलेक्शन थी आहे उन खां वठी असांजी चोरियूं थियूं आहिनि। पर हाणे ताज़ो जेको राति असांजी 24 तारीख़ असांजी चोरी थी आहे उन में चोर ज़ाहिर आहिनि। उते चौकीदार वेठो हो। चोर बाक़ाइदे ख़बर आहे चौकीदार सुञाता न फिलणा माण्हू आहिनि। असीं SHO वटि विया आहियूं। SHO चवे थो त बाबा ही 2 ॾींहं सब्र कयो, तव्हांजो आउं इंसाफ़ कंदुसि। 2 ॾींहं खां पोयां असीं आहियूं त बाबा FIR कट चए FIR हू जो अवी जेको ड्रामा था ठाहियो। छो जो माना ही जामशोरो ज़िलो जेको आहे इहो सॼो कमदार आहे। पुलिस जेका आहे कमदारी थी करे। बिल्कुलु पूरो ज़िलो जेको आहे विकियल आहे। ऐं ॿी ॻाल्हि त असीं ब्राह्मणी जा माण्हू मलिक चंगेज़ खान खे वोट कंदा आहियूं। ब्राह्मणी जा माण्हू आहियूं। चोर केरु आहिनि? ॾुधर बुरफ़त आहिनि, उनजा नाला ज़ाहिर आहिनि ऐं आहिनि मलिक असद जा माण्हू आहिनि। उहो माना हथ सां चोरी पियो कराए। हिकिड़े चकर असीं पर साल वियासीं। घणा 100-150 माण्हू असीं हिते विया आहियूं। उहे असांखे चए असीं बाबा आया आहियूं वॾो सम्झी तव्हां वटि असांजो अदालत कयो। उहो चवे पियो त तव्हां मूं वटि अचो, ब्राह्मणी खे छॾियो, पोइ तव्हांजो अदालत थींदी, न त इहे चोरियूं हलंदियूं रहंदियूं। मलिक साहिबु साम्हूं असांखे इहो चए पियो, मलिक असद सिकंदर। हाणे हू हींअर MN आहे MP आहे, असांजी कुझु नथी हले। असांजो वस वारनि खां आहे अपील आहे माना चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट सिंध हाई कोर्ट खां त असांजो तहफ़ुज़ कयो वञे, असांजा इंसाफ़ मिले। असीं ग़रीब माण्हू आहियूं, असां सां वॾी हालत आहे। ऐं ॿी ॻाल्हि त मलिक असद चवे थो त अवी मूं वटि शमूलियत करियो, ब्राह्मणी खे छॾियो। ब्राह्मणियुनि जो असांजो हू सरदार आहे। असां वोट मलिक चंगेज़ खान खे कयो आहे। वोट त रहियो पंहिंजी जॻह ते, पर ब्राह्मणी सां असांजा रत जा रिश्तेदार उहे असीं मरण घड़ी दूर कोन छॾींदासीं। हीअ त असांखे पाण जा मज़बूत पियो करे मलिक असद। असांखे इन शोलरनि जी इन्हनि जी परवाह न आहे। इन जो असां इंसाफ़ कयो वञे। इन मीडिया जे थ्रू मलिक असद खे असीं पैगाम ॾियण था चाहियूं, ख़ुदारा असांखे धाड़ेल करण ते मजबूर न कर, हथियार खणण ते असांखे मजबूर न कर। जामशोरे ज़िले खे तूं कश्मीर ज़िलो न बणाए। असांजो इहो माना मलिक असद खे पैगाम आहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे त ही जामशोरे जेके पुलिस आहे जामशोरे ज़िले जी उहा बिल्कुलु कमदारी पई करे।